थर ब्लॉक 2 में सिंध एग्रो कूल माइनिंग कंपनी पारां थर मिलिट्री प्रोजेक्ट तहत 10 लख वण लॻाइण वारे हदफ़ जी पोइवारी कंदे 9,10,000 बूटा लॻाया विया। धरती वारे आलमी ॾियारे जे मौक़े ते अमलदारनि पारां बूटा लॻाए धरती सां मुहबत जो वचन वरजायो वियो। तक़रीब में ख़िताब कंदे कंपनी जे जनरल मैनेजर साइट ऑपरेशन ज़ा हैदर चयो त माहौलियाती तब्दीलियुनि जे तनाज़ुर में वधि वण लॻाए मुल्क में माहौलियाती क़दुरान खे वॾी हद ताईं घटाए सघिजे थो। मैनेजर हेल्थ सेफ्टी इन्वायरमेंट वकास अब्दुल अज़ीज़ ॿुधायो त थर मिलिट्री प्रोजेक्ट तहत 10 लख वण लॻाइण वारे हदफ़ जी पोइवारी कंदे हिन महिल ताईं 9,10,000 वण लॻाए विया आहिनि। उमीद आहे त हलंदड़ साल 10 लख वण लॻाए थर में हिकु नई तारीख़ रक़म कई वेंदी। थर फाउंडेशन जे मैनेजर CSR मोहसिन बबर चयो त थर मिलिट्री प्रोजेक्ट ऐं अंसारी ग्रीन पार्क जे कामयाबी समेत खारे पाणी ज़रिए ज़राअत वारनि रिथाउनि खे न रुगो पाकिस्तान पर सॼी दुनिया में साराहियो पियो वञे। इन मौक़े ते मोहम्मद आमिर, तेजवीज़ सिंह, निमरा हुसैन, हाफ़िज़ शकील हुजण, ताशीन मजीद, एजाज़ ख़ान, नजीब शाह, आसिफ़ दर्स, इरफान जुणजो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk